टेटी 39 वारे कैंडिडेट्स जेके भी आहिनि उन्हनि लाइ इंशाअल्लाह 15 तारीख़ ते जेको सोभ थींदी ऐं हक़ ऐं सच जी फतह थींदी ऐं इंशाअल्लाह जेको सजाद चांडियो साहब उहे दलील पेश कंदो ऐं उहे आर्ग्यूमेंट ॾींदो जंहिं सां साईं सरदार अली शाह, मुराद अली शाह ऐं अकबर लिगारी खे मौज खाइणी पवंदी ऐं बाक़ाइदा अॼु हींअर बि हू तस्लीम कंदा ऐं इंशाअल्लाह हिन फ़ैसिले खां पोइ उन्हनि खे तस्लीम करिणो पवंदो ऐं सॼी सिंध जे घरनि में ख़ुशियूं हुजूं ऐं इंशाअल्लाह चाहे उहे वेटिंग कैंडिडेट्स हुजनि, चाहे उहे टेटी 39 वारा हुजनि, चाहे उहे हार्ड एरिया वारा हुजनि, इन्हनि जेका बि नाहेली नाकाम पॉलिसी ठाही आहे उहा जेका मुस्तरद रिजेक्ट ऐं रद्द थी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां IBA जा उम्मीदवार 2021 में उस्तादनि जी भर्ती जे लाइ जेका टेस्ट ॾिनीसीं उन में जेके आहिनि गुज़िश्ता हुकूमत हिकु ॿिटी पॉलिसी मुतारिफ़ कराई। कुझु इलाइक़ा जेके उन्हनि जा मनपसंदि इलाइक़ा हुया उन्हनि खे जेको आहे हार्ड एरिया जो नालो ॾेई 33 नंबरनि ते उस्ताद भर्ती कया विया आहिनि, जॾहिं त थरपारकर जे इलाइक़े में 32 वारनि खे बि हिकु ग्रेस मार्क ॾेई उन्हनि खे पासिंग रेशे में हाणे उस्ताद भर्ती कयो वियो आहे। असां 2 सालनि खां सरापा एहतजाज आहियूं ऐं इहो ई असां मुतालबो रखूं था। अॼु वारह प्रेस क्लब ते अचण जो बि मक़सदु इहो हुयो त हितां जा जेके बि 33 खां 39 उम्मीदवार आहिनि उन्हनि में जेका आहे सुजागी पैदा थिए ऐं उन्हनि खे जेको आहे पैगाम ॾियणु चाहींदासीं हिन वीडियो ज़रिए, हिन पैगाम ज़रिए त उहे बि जेके आहिनि असां सां जदोजहद में शामिलु थियनि, छो त असां सां नाइंसाफ़ी थी आहे। जॾहिं 32 मार्कुनि वारो उस्ताद थी भर्ती थी पढ़ाए सघे थो त असांजा अक्सर जेके आहिनि उन्हनि जो 37, 38, 39 मार्कूं आहिनि। असां चाहियूं था त पूरी सिंध में हिकु पॉलिसी जेका आहे मुतारिफ़ कई वञे। आईन पाकिस्तान जेको असांखे बराबरी जा हक़ ॾिए थो, आइन में आर्टिकल 25A मुताबिक़ त पूरी मुल्क जे शहरनि जा हक़ बराबरि आहिनि। पोइ हीअ हार्ड एरिया ऐं सॉफ्ट एरिया हिकु असां उनखे ड्रामो करार ॾियूं था ऐं उनखे असां जेको आहे तस्लीम न कंदासीं। असां चाहींदासीं त हिकु सिंध हिकु पॉलिसी तहत सिंध में जेके आहिनि उस्तादनि जूं भर्तियूं कयूं वञनि, असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं जेके बि उम्मीदवार हिन वक़्तु रोडनि ते आहिनि उन्हनि खे जेको आहे उन्हनि जो हक़ ॾिनो वञे ऐं 33 39 वारनि खे पास करार ॾेई ऑफर आर्डर ॾिना वञनि। महिरबानी। कि जब हमने 2021 के अंदर टेस्ट दिया था तब हमारे सेक्रेटरी साहब थे गुलाम अकबर लिगारी साहब हैं, जो CM साहब थे वो वज़ीर आला मुराद अली शाह साहब थे और जो एजुकेशन मिनिस्टर थे वो सरदार अली शाह साहब थे। इन तीनों ने मिलकर एक पॉलिसी बनाई। उस पॉलिसी के थ्रू उन्होंने कुछ इलाके जो थे, एरियाज़ जो थे, इट मीन्स वी कैन अंडरस्टैंड दोज एरियाज विच बिलोंग्स टू देम, वो एरियाज जो इनसे ताल्लुक़ रखते हैं या जो इनके जो एरियाज़ हैं उनको इन्होंने जो है हार्ड एरिया का नाम देकर और 33 से लेकर 39 तक जो है पासिंग रेशो बना दिया। लेकिन असल में जो टोटल सिंध के 36 तहलकात हैं उनमें से 18 तहलकात को इन्होंने हार्ड एरिया दे दिया और 18 तहलकात को जो इन्होंने जो है सॉफ्ट एरिया का नाम देकर और उनको छोड़ दिया। हमारा मुतालबा यही है कि हमारे आखिरकार ऐसी इतना बड़ा तो ये मसला नहीं है, पूरी सिंध को हार्ड एरिया काउंट कर लिया जाए और इस पूरी सिंध को जो है 33 पर पास किया जाए, बट दे आर नॉट लिसनिंग टू अस एंड दे वांट टू मेक देयर प्ले गेम एंड दिस गेम द मैन होल्डर ऑफ दिस गेम इज सरदार अली शाह साहब एंड वी वांट टू रिक्वेस्ट टू ऑल दीज पीपल्स व्हिच आर कंसंट्रेट फ्रॉम द एजुकेशन डिपार्टमेंट ऑफ सिंध सेट प्लीज गिव अस आवर राइट व्हिच we want from 2 years, not 2021 IBA JST PST, and also they are not giving consultation. All the candidates are going to running their protests, strikes and road blocking and also protesting in Karachi, which where we left both of these we faces many problems, but still we are staying our Tehreek and our co-chairman Sahab Sir Didar Singh Lagari Sahab he also considered to us that our right inshallah we shall win and we will succeed. Thank you for that.